अस्सलाम वालेकुम दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामे खां पोइ हिकु ॿियो धमाकेदार रबड़ जो ड्रामो अची चुको आहे ऐं इन जी कॾहिं पहिरीं एपिसोड ईंदी ऐं इन जो नालो छा आहे पूरी तफ़सील ॿुधाईंदासीं ऐं रबड़ सां गॾु ॿिया कहिड़ा अदाकार आहिनि। हाणे छा ज़हर ज़िंदगी सीज़न 2 भी ईंदो या वरी इहो नयो ड्रामो सिर्फ़ु हलंदो सिंध टीवी ते। दोस्तों इन वीडियो खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं थी सघे तो दासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे भी फॉलो लाइक शेयर कंदा जीअं हर अपडेट सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुची वञे। दोस्तों हिन ड्रामे जो नालो आहे हवेली। इन में जेको आहे असद कुरैशी भी आहे। असद कुरैशी सां गॾु काफ़ी ॿिया अदाकार आहिनि ऐं जंहिंमें मेन किरदारु आज़म मेंगल जो आहे, यानी उर्फ़ रबन आज़म मेंगल इन ड्रामे में भी आहे। इन ड्रामे जो नालो आहे हवेली। अनक़रीब इन जी पहिरीं एपिसोड अचण वारी आहे ऐं सिंध टीवी ते इहो ड्रामो तव्हांखे नशर कयो वेंदो ऐं तव्हांखे ॾिसण में ईंदो। हिकु बहितरीनु ड्रामो आहे। हीउ ड्रामो शहर जे हिसाब सां आहे, मतिलबु शहर में घणो रिकॉर्ड कयो वियो आहे ऐं बहितरीनु नवां अदाकार काफ़ी पुराणा अदाकार भी इन में आहिनि ऐं ज़हर ज़िंदगी जीअं हीअ भी इंशाअल्लाह कामयाबु थींदो। जेको ड्रामो तव्हां साम्हूं ॾिसी रहिया आहियो पिक्चर इन हवेली ड्रामे जा हली रहिया आहिनि। अनक़रीब तव्हां ताईं इहो पहुचंदो ऐं जेका भी सभ खां पहिरियां अपडेट हूंदी आहे असां तव्हां ताईं पुॼाईंदा आहियूं ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं छा सीज़न 2 ज़हर ज़िंदगी जो ईंदो न। दोस्तों फ़िलहाल 2024 ताईं त इरादो न आहे। 2024 मतिलबु में त 2-3 ड्रामा नशर थियण वारा आहिनि। हिकु इहो हवेली ड्रामो रबन जो यानी आज़म मेंगल जो स्टार्ट थींदो। ॿियो जेको आहे मोहब्बतनि जो बाग़ जंहिंमें निसार शाह भी आहे, काफ़ी ॿिया अदाकार आहिनि। उहो 1 जनवरी ते स्टार्ट थींदो 2024 में ऐं इहे 2-3 ड्रामा लॉन्च थियण वारा आहिनि। इन खां पोइ अगरि सीज़न 2 ज़हर ज़िंदगी जो कयो वियो थी सघे थो ऐं तकरार भी हली रहियो आहे। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, वीडियो ज़रूरु पूरी ॾिसंदा ऐं लाइक कंदा।